हैदराबाद में भी मज़दूरनि जो आलमी ॾियारो मल्हाए शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं मज़दूर तंज़ीमुनि पारां रैलियूं कढी प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरा करे मज़दूरनि जे हक़ में नारेबाज़ी कई वई। असीं सभु हिते प्रेस क्लब जे अॻियां गॾु थिया आहियूं त मज़दूरनि जे हक़नि जे लाइ जदोजहद कई वञे। मज़दूरनि खे हक़ जेके आहिनि से वठी ॾिजनि, उहे तॾहिं मिलंदा जॾहिं असीं जदोजहद कंदासीं। जेके मज़दूरनि खे छांटी कयो वियो आहे, बेरोज़गार कयो आहे, उन्हनि खे जेका रोज़गार सां लॻायो वञे। शिकागो जे शहीदनि खे भेटा ॾियण जे हवाले सां ऐं आलमी तौर ते पूरे तहरीक खे भेटा ॾियण जे हवाले सां ऐं ख़ुदि गैर तबक़ाती निज़ाम जे वचन वरजाइण जे हवाले सां पूरी दुनिया जे अंदरि पूरे ताईं मज़दूर हिन ॾींहं ते ॿाहिरि निकिरंदा आहिनि। शिकागो जे शहीदनि ऐं कराची बल्दिया टाउन जे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश कयूं था ऐं जीअं त वज़ीर आला सिंध खे अपील आहे त हिन ग़रीब अवाम ऐं मज़दूर जो हक़ कयो वञे। कासमाबाद जे नसीब नगर वारे इलाइक़े में मज़दूरनि रैली कढी गीतनि ते झुमरू हणी गुलनि जी वर्खा करे मज़दूरनि जो आलमी ॾियारो मल्हायो। मज़दूरनि मुतालबो कयो त मज़दूरनि जी उजरत वधाए खेनि सरकारी सतह ते रजिस्टर करे समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।